नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे सोबो दरो का ख़बर ॾिनारूं त पिनी ख़ैरात वठी गुज़र सफ़र कंदड़ दराज़ा शरीफ़ जे रवासण लाॾाऊ क़बीले सां तालुक़ रखंदड़ औरत मसमात ज़हरा ज़ाल ज़ोरावर शेख सां ॿिनि ओबाश नौजवाननि छेड़छाड़ कई त औरत ज़हरा शेख जे मुड़ुसु ज़ोरावर शेख मज़ामत कई। इन मौक़े ते औरत जी तज़लील कंदड़ मौक़े ते मौजूद माण्हुनि वीडियो ठाहे वरिती, जेका सोशल मीडिया ते वायरल थियण बाद एसएसपी खैरपुर अमीर मसूद मक्सी सख़्त नोटिस वरितो ऐं एसएचओ सोबोदेरो मोहम्मद हाशिम हेकड़ो खे फौरन जवाबदार गिरफ़्तार करे केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। सोबोदेरो पुलिस औरत ज़हरा शेख जी फरियाद ते ॿिनि जवाबदारनि अलाह ॾिनो शर ऐं शकील शर मथां औरत जी तज़लील करण, संदसि मुड़ुस खे ज़ख़्मी करण ऐं गारगंद जे कलमनि तहत केस दाख़िल करे गिरफ़्तार करे वरितो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।